हिन दुनिया में ॾेती लेती किन मुआशी उसूलनि तहत हले थी। दुनिया जे अंदरि वापार उन्हनि मुआशी उसूलनि खे साम्हूं रखी कया वेंदा आहिनि। इक़्तिसादी माहिर किन क़ाइदनि ऐं उसूलनि तहत कुझु मुल्कनि खे अमीर करार ॾींदा आहिनि ऐं किन खे ग़रीब। उहे मुआशी कानून ऐं इस्तिलाह कहिड़ा आहिनि, हिन हफ़्ते उन जे मौज़ूअ खे मुख़्तलिफ़ हिसनि में सम्झण जी कोशिश कंदासीं। सभ खां पहिरीं अचो त ॾिसूं त GDP छा आहे। GDP अंग्रेज़ी लफ़्ज़ ग्रास डोमेस्टिक प्रोडक्ट जो मुख़फ़िफ़ आहे। कंहिं मुल्क में हिक साल में थींदड़ मुकमिल जिन्सुनि जी पैदावार जी क़ीमत खे जोड़ कजे त उन खे GDP चयो वेंदो आहे। मुकमिल पैदावारी जिन्सुनि मां असांजी मुराद छा आहे? अचो त उन खे वधीक आसान बणायूं। मिसाल तौर हिकु मुल्क हिकु सुपर मार्केट जे बराबरि आहे। सुपर मार्केट में हज़ार शयूं हूंदियूं आहिनि। जॾहिं का बि शइ विकी वेंदी आहे त उन जी हिकु मख़सूस क़ीमत मुक़ररु थियल हूंदी आहे। सॼे साल में जेतिरियूं शयूं सुपर मार्केट विकिणे उन्हनि जी क़ीमत खे जोड़ कजे त उहा सुपर मार्केट जी GDP चइबी। पर सुपर मार्केट जी GDP में उन्हनि शयुनि जी क़ीमत ॻणबी जेकी ठहियल ठुकियल माल तौर विकिरो थियनि या विकिरे खां पोइ ॿीहर ठहियल ठुकियल जिन्स तौर विकिरो न कयूं वञनि। मिसाल तौर जीअं हिकु बेकरीअ वारो सुपर मार्केट मां बेदा, मैदो ऐं मखण मुल्ह वठे थो। पोइ बेकरीअ में उन्हनि मां हिकु केक ठाहे थो ऐं केक खे ॿीहर खपाए थो त उसूली तौर सुपर मार्केट मां वरितल बेदा, मखण ऐं मैदो ठहियल ठुकियल जिन्सूं न पर ख़ाम माल तौर अॻिते विकिरो थियण सबबि सुपर मार्केट जी GDP में न ॻणबा। पर बेकरीअ वारो जेको केक विकिणंदो उहो बेकरीअ जे GDP में शामिल कयो वेंदो, छो त उहा संदसि ठाहियल पैदावारी जिन्स आहे। छो त असां अॻे चई आयासीं त GDP ठहियल ठुकियल पैदावारी जिन्सुनि जी कुल क़ीमत खे चइबो आहे। जीअं त बेदा, मखण ऐं मैदो मुकमल तरह गॾाए केक न जोड़ियो वियो, उन लाइ उहा GDP जो हिसो न आहिनि। पर हिकु ॿी सूरत बि आहे जंहिंमें हिकु औरत बेदो वठे थी ऐं घर में रधे पचाए थी ऐं उन खे केक जीअं ॿीहर नथी विकिणे त पोइ उन बेदे जी क़ीमत सुपर मार्केट जे GDP में शामिल थी वेंदी। जेकॾहिं हिकु सुपर मार्केट ट्रैक्टर विकिरो करे थी, बाद में ज़मींदार उन ट्रैक्टर मां वरी अनाज उपाए विकिरो करे थो त उन ट्रैक्टर जी क़ीमत खे पिणु GDP में शामिल कयो वेंदो, छो त ट्रैक्टर हिकु ठहियल ठुकियल शइ आहे जंहिंजी मदद सां ज़मींदार अनाज उपाए थो, न कि ट्रैक्टर खे विकिणे थो। जेकॾहिं हिकु घरु 2 साल पुराणो आहे, उन खे विकिरो कयो वेंदो त उहा पिणु GDP जो हिसो न हूंदी, छो त घरु पुराणे साल जो ठहियलु आहे। सिर्फ़ु उहो ई घरु GDP में शामिल कयो वेंदो जेको उन साल ठाहे विकिरो कयो वञे। जेकॾहिं अमेरिका जो ठाहियल iPhone तोड़े जो असां कराची मां मुल्ह वठूं, पर उन सां पाकिस्तान जी GDP में इज़ाफ़े बजाए अमेरिका जी GDP में इज़ाफ़ो थींदो, छो त उहा शइ अमेरिका में जुड़ी आहे, न कि पाकिस्तान में। मक़सदु त असां वटि हिकु साल में ज़रई जिन्सुनि, सनअती जिन्सुनि ऐं ख़िदमतुनि जी कुल पैदावार जे काथे लॻायल क़ीमत असांजे मुल्क जी कुल GDP सॾिबी। तोड़े जो GDP सिर्फ़ु अंगनि ते ॿधल हिकु रिपोर्ट आहे, पर उन सां माहिर मुल्कनि जे मुस्तक़बिल जो तजियो कंदा आहिनि। ईंदड़ रिपोर्ट में असां ॾिसंदासीं त आम GDP ऐं असुल GDP में छा फ़र्क़ु आहे। उन लाइ ॾिसंदा रहो इन्फोसिस में।